नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा खां ख़बर ॾींदा हलूं त भिटशा शहर में सेंटर ऑफ द क्रेटनोटी डिज़ाइनर ऐं आर्ट जी सिख्या वारे इदारे में अॼु शागिर्दनि जी आर्ट जी नुमाइश रखी वई है। नुमाइश सेंटर जे 3 महीने जो मुकम्मल कोर्स करण वारे शागिर्दनि जी आर्ट जी नुमाइश रखी वई है, जंहिंमें मुख़्तलिफ़ शागिर्दनि पेंटिंग, ग्राफिट मेकिंग ऐं स्कीम रखिया विया आहिनि। अहिड़े क़िस्म जी नुमाइश खे मटियारी डिस्ट्रिक्ट जी अवाम तमामु घणो साराहियो आहे। शागिर्द ऐं उस्तादनि ऐं ॿियनि जी ज़िंदगी शोबे सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि इन ॻाल्हि ते ज़ोर ॾिनो। अहिड़ियूं नुमाइशूं रखियूं वञनि, हुकूमत जे तरफ़ां अहिड़े इदारे खे वॾे पैमाने ते हिमथायो ऐं उन्हनि जी मदद कई वञे। दुनिया ताईं पहुचाइणु चाहियूं था, बल्कि सिंध में जेकॾहिं इहो सॼो सरेआम आम थी वञे त असां इहो ख़ुशी असांजी ॾाढी थींदी। असां क्राफ्ट सिखिया आहियूं, पर जेकॾहिं इहो यूनिवर्सिटी में सिखूं आहे त उहो 4 साल लॻी वेंदा, हिते असां 3 महीननि में सिखी वियो। मूंखे सारो बाबू सेखारियो, 3 महीननि में इलाही कुझु सिखी आहियूं असां। ऐं जॾहिं असीं पंहिंजे शहर जो नालो वठंदासीं भिटशा, माना शाह जी भिट, जिते भिट धणी जो मस्कन हुजे त लाज़मी उतां जी जेका रिज़ल्ट हूंदी, उतां जो जेको पैगाम हूंदो, उतां जी जेके कोशिशूं काविशूं हूंदियूं, उतां जे जेके कमकार हूंदा उहे उन लेवल जा हूंदा। ऐं मोहम्मद अली सुप्रे जी वॾी कोशिशि आहे ऐं उनजी माना हिकिड़े नंढड़ी लेवल खां उनजो स्टार्ट करे हिनखे हिन गैलरी ताईं पहुचाइण जो वॾो हिकिड़ो उनजो इवेंट आहे, वॾी उनजी सक्सेस आहे। ऐं माशाल्लाह अलाह साईं कंदो त हीउ जेको आर्ट जी जेका दुनिया आहे उहा भिटशा में उअं ई लतीफ़ सरकार जे करे हिकिड़ो ई असांजो उअं ई सॼो शहर आर्टिस्टिक शहर आहे। ऐं इन अहिड़नि नौजवाननि जे करे जेके हीअ वरी कोशिशूं आहिनि आर्ट जे हवाले सां, इन सां वधीक निखार पैदा थींदो ऐं असांजे भिटशा में हिकिड़ी सुठी ऐं हेल्दी एक्टिविटीज़ ॾिसण में ईंदियूं, जीअं रांदियुनि जे हवाले सां, आर्ट जे हवाले सां, या ॿिया अहिड़ा कई अहिड़ा प्रोग्राम जेके भिटशा में रोज़ बरोज़ थींदा था रहनि। अलाह कंदो त हीअ असांजे शहर जी हिकिड़ी नवाण में वधीक इज़ाफ़ो थींदो, हिकिड़े नयनि शयुनि में, उन्हनि में आर्ट गैलरी वारो जो कमु आहे मोहम्मद अली सुप्रे जो इहो बि हिकिड़ो माइल स्टोन। COC जा साईं मोहम्मद अली सुप्रो असांजो उस्तादु आहे, उन असांखे 3 महीननि जे अंदरि असांखे इलाही सारो कमु सेखारियो आहे। ऐं मुंहिंजो स्केचिंग में वर्क आहे, आउं स्केच कंदो आहियां। ऐं आउं सम्झा थो त मटियारी ज़िले में हिते किथे बि अहिड़ो को सेंटर न आहे जिथे को अहिड़ो शागिर्द कुझु सिखी सघे। सर मोहम्मद अली सुप्रो जा थोरा हितां आहियूं, उन असांखे कुझु सेखारियो। क्रिएटिविटी जे नाले सां हिन सेंटर जेको 3 महीना पहिरीं स्टार्ट कयो, उन जो 3 महीननि में जेको ॿार सिखिया आर्ट जे हवाले सां, उन जी अॼु एग्ज़िबिशन आहे, उन जे आर्ट जो डिस्प्ले आहे। ऐं भिटशा जा माण्हू पसगिरदाई जा उन जो जेको आर्ट एग्ज़िबिशन में अॼु आया आहिनि, ॿारनि जो कमु ॾिसणु, ॿारनि जो जेको 3 महीने जे अरसे में जेको उन्हनि सिखिया हासिलु कई आर्ट जे हवाले सां, तमामु घणा ख़ुशि थिया आहिनि। असांखे बि तमामु घणी ख़ुशी थी आहे त एतिरे हद ताईं असांखे माण्हुनि जी मोट मिली आहे। अॼु जेके सेंटर में आया आहिनि हली, सभु उन्हनि जा ॿार, उन्हनि जा पेरेंट्स उन्हनि जो कमु ॾिसी चुका, सो तमामु घणा हू ख़ुशि थिया आहिनि। असांखे ख़ुशी थी आहे त भिटशा अंदरि ई सेंटर खोलियो आहे। असां पहिरियों चकर हिते आया आहियूं ऐं असांजे भिटशा शहर में पहिरियों चकर एग्ज़िबिशन जेको सेंटर ते को एग्ज़िबिशन थी आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।